ॿिया अहल बैत जो नालो खणन त असहाबन जी बेअदबी कर। अल्लाह अहल सुन्नत के अदब वारी जमात फरमायो आ। असा हुजूर जे आल सां में मोहब्बत करण वारा, हुजूर जे अहल बैत सां मोहब्बत करण वारा, मुस्तफा जे हर सहाबी सां मोहब्बत करण वारा। आसे पासे वाला सभई सुभान अल्लाह चओ। असा सैयदना अबू बकर सिद्दीक खां, सैयदना सिद्दीक अकबर खां, फारूक आजम खां, उस्मान जुल्लुरैन खां, मौला अली खां, इमाम हसन हुसैन खां, हजरत अमीर मुआविया रजी अल्लाह ताला अन्हु हुजूर जे हर सहाबी जो अदब करण वारा हो, मुस्तफा जे हर सहाबी सां मोहब्बत करण वारा हो। छो त अहल बैत बि रसूलुल्लाह जा त असहाब भी मदीने वारे जा, मदीने वारे जे करे हुजूर जे आल सां भी मोहब्बत आ त रसूलुल्लाह जे हर सहाबी सां। जंजो पंजतन पाक सां प्यारो न आज को मनी दो चार यारना। चो वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह जो। मां तव्हां खे दावत थो ॾियां, हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह अन्हु जा किताब पढ़ो, फुतूल गैब के पढ़ो, अल फतुल रब्बानी के पढ़ो, अरबी खां उहे उर्दू में